अस्सलाम वालेकुम। अज असां ठायूं था चिकन जा रोस्ट पीसेस। आज हम चिकन के रोस्ट पीसेस बना रहे हैं। अच्छा, हाणे ही मैरिनेट मां करे चुकी आहियां। 2 कलाक खां मथे टाइम थियो आहे। हिनखे मां मसाला हणी चिकन के रखियो आहे। 2 घंटे से ज़्यादा मैं इसको मैरिनेट कर चुकी हूँ। इंग्रेडिएंट्स जेके मां विधा आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधायां थी। प्लीज़ थोरो ध्यान सां ॿुधो। सभिनी खां पहिरियों त ही मसालो मां ठाहिण सेखारियो आहे। दही बड़ा मसाला जे नाले सां इहा वीडियो मौजूदु आहे। ठीकु आहे। ऐं जेकॾहिं तव्हां मूंखे न ॾिठी आहे या ॾिसणु चाहियो त हिन मसाले जो लिंक मां हिन वीडियो जे हेठां ॾियां थी, उहो चेक करे वठो। ही मिक्स मसालो आहे। 3 इंग्रेडिएंट्स आहिनि हिन में, उहे लाज़मी हिन में पवंदा आहिनि। इन करे मां इहो ई इस्तेमालु कयो आहे। ठीकु आहे। त 2 टेबल स्पून 2 खाइण वारा चमचा ही मिक्स मसालो आहे। ऐं 1 टीस्पून सुका धाणा, लूणु मर्ज़ी जे मुताबिक़। मां हिन में 2 टीस्पून विधा आहिनि। उनखां अलावा सिरको 3 खाइण वारा चमचा ऐं ॾही अधु कप। अदरक थूम 2 वॾा चमचा, 2 खाइण वारा चमचा। ठीक है। अच्छा, इसमें जो कुछ मैं डाल चुकी हूँ वो अभी मैं दिखा नहीं सकती हूँ, इसलिए मैं आपको बता रही हूँ। ध्यान से आप सुन लें। ये मिक्स मसाला, ये 2 बड़े चम्मच मैंने डाला इसमें। ये मसाला मैं सिखा चुकी हूँ, इसका लिंक मैं इस वीडियो के नीचे दे रही हूँ। उसके अलावा सूखा धनिया 1 टीस्पून डाला है और नमक डाला है। नमक आप अपनी मर्ज़ी से डाल सकते हैं। मैंने 2 छोटे चम्मच, 2 चाय के चम्मच डालें। सिरका 3 खाने के चम्मच। दही है इसमें आधा कप। और उसके अलावा हल्दी हैड्र भी मुँह में विधिया। 1/4 चम्मच जो है वो हल्दी, चाय का जो चम्मच है उसका 1/4 हिस्सा हल्दी का, 1/4 हिस्सो चमचो चाहे जो वो हैड्र विधिया। उन खां अलावा ही अधु कप तेल विधो आहे। ये आप जो देख रहे हैं ऊपर, ये आधा कप तेल है। ठीक है। हाणे ये सॼा मसाला मूं हिनखे हयां। अदरक थूम, लूणु, ही मिक्स मसालो, सुका धाणा, सिरको, हैड्र ऐं ॾही, तेल, ये सभु मूं हिन में विधा आहिनि। ऐं उन खां पोइ ही तव्हां ॾिसो था सुराख चिकन में, ये आप देख रहे हैं। तो इसको मैंने सारा तेज़ नोकदार छुरी से मैंने इसमें सुराख कर दिए। मुँह हिनखे चोके चंगी तरह सां। ये 2 घंटे, 2.25 घंटे हो गए तकरीबन मैंने इसको इसमें मैरिनेट किया है। ऐं हाणे जेको आहे इनखे असां पचाईंदासीं फ्राइंग पैन में डायरेक्ट। ही ॾिसो, फ्राइंग पैन मां गरम करण लाइ रखियो आहे। ही सॼा पीसेस असां हिन में विझंदासीं ऐं ही सॼो मसालो बि इन जे मथां विझंदासीं, छो त हिन में ऑयल पंहिंजो पहिरियों खां मौजूदु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहले हम ये सारे चिकन के पीसेस डाल रहे हैं, उसके बाद मसाला। असां हिनखे पचाईंदासीं विचोली बाहि पे, दरमियानी आंच पे इसको पकाएंगे। और ये अपने ही पानी में, दही का पानी है निकलेगा, चिकन का पानी निकलेगा, उसमें ये गल जाएगा। तो हाँ, ही ॾिसी सघो था, ये मुंहिंजा सभु पीसेस हिन में पूरा अची विया आहिनि। हाणे असां हिन जे मथां विझूं था ही मसालो। ये अभी ये थाल में रह गया, ये अभी मैं डाल देती हूँ इसके ऊपर। ठीक है। हाँ, असां हिनखे ढक ॾेई पचाईंदासीं। इसको ढककर हम पकाएंगे। ये अपना पानी छोड़ देगा और इसको बीच में मैं पलटती भी रहूँगी ताकि हर तरफ से अच्छी तरह से पक जाए। उसके बाद क्या होगा उसके लिए इंतज़ार करते हैं। हिनखे पचंदे कुछ देर गुज़री आहे, सो उथलायूं था पीसेस। ही हिकिड़ो फुल चिकन आहे जंहिंजा मूं 8 टुकड़ा कराया आहिनि। ये एक पूरी मुर्गी है, पूरा फुल चिकन है ये, जिसके 8 टुकड़े मैंने करवा दिए। ये कुछ देर से पक रहा है। अब मैं इसको पलट रही हूँ ताकि ये हर तरफ से पक जाए। ऐं आस्ते आस्ते हिन जो ही सॼो पाणी सुकी वेंदो ऐं चिकन ॻरी वेंदो। उन खां पोइ जेको बि हिन में तेल आहे उन में असां हिन चिकन खे फ्राई करे लाहे वठंदासीं। सो तव्हां ट्राई ज़रूरु कजो, हे ॾाढो ज़बरदस्त ठहंदो आहे। ये रेसिपी तव्हांखे वणंदी इलाही। ठीक है। ये सब पीसेस उथली गए हैं, ये सारे मैंने पलट दिए हैं। अब दोबारा मैं इसको ढककर पका रही हूँ तब तक कि ये पानी खुश्क हो जाए। आग जो है वो दरमियानी सी है ताकि ये जल्दी से, अगर पानी सूख गया तो कच्चा रह जाएगा और अगर देर से सूखा तो ये बिल्कुल गल के आटा बन जाएगा। ठीक है। सो मूं हुनखे विचोली भाया, विचोली भी थोड़ी घट वारे पासे।
त इनखे जेकॾहिं तकिड़ो पाणी सुकाईंदासीं त चिकन कचो रहिजी वेंदो, जे देरि सां पाणी सुकंदो त हीउ सफ़ा ॻरी भुरी वेंदो। इन करे हिनखे एतिरी हल्की बाहि ते असां ढक ॾेई हिकु दफ़ो वरी पचायूं था, जेसि ताईं हिन जो पाणी बि सुकी वेंदो ऐं हीउ ॻरी बि वेंदो। असां हिनखे चेक था कयूं। हा, हाणे हीउ ॾिसो, हीउ तक़रीबन हिन जो पाणी जेको मसाले जो हो, चिकन जो, ॾहीअ जो, उहो ख़ुश्क थियणु लॻो आहे। ठीकु आहे, हाणे मां हिन जी बाहि हल्की करे हिनखे थोड़ो दम ते रखंदसि। ये पानी खुश्क हो रहा है, अभी इसकी मैं आग कम करके बिल्कुल दम वाली आग पे इसको रख दूंगी ढककर, ताकि थोड़ा अच्छी तरह से अंदर तक गल जाए। अगर इसी आग पे पकता रहा तो ये जल जाएगा, इसलिए आग कम करके इसको थोड़ा ढककर पकाते हैं ताकि ये अंदर तक गल जाए अच्छी तरह से। तकरीबन इसको मैं 10 मिनट दम पे लगा रही हूँ। 10 मिनट थी विया आहिनि, 10 मिनट गुज़री विया। असां हिनखे हाणे थोड़ी बाहि वधाए पचाईंदासीं। ठीकु आहे, थोड़ी सी आग हम बढ़ा के इसको पका रहे। हिनखे असां बिल्कुल ड्राई न कंदासीं, सुखाना नहीं है इसको। ये रेसिपी ज़रूर ट्राई कजो। अगर तव्हांखे हीअ वणी हुजे वीडियो, हीअ रेसिपी, त तव्हां हीअ वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कुझु चवणो हुजे त कमेंट कयो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त जीअं मुस्तक़बिल में मां जेको कुझु सेखारियां उहो तव्हां आसानी सां सिखी सघो। सिर्फ़ु 2 मिनट मां हिनखे पचायां थी हिन जे पासे ॾांहुं। वो उनका जो मैंने अभी पलटा है, इनको वो साइड पक जाए, मैं इनको निकाल लूँगी। हिन जो आवाज़ पचण जो तव्हांखे ईंदो हूंदो। ही बिल्कुलु फ्राई पियो थिए ॿिए पासे ॾांहुं। मां हिन जी बाहि बंदि थी कयां हाणे, आग बंद कर दी मैंने। अब ये पीसेस में निकाल रही हूँ, और इनको निकालने के बाद ये जो मसाला है ये मैं इनके ऊपर डाल दूँगी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब पीसेस मैं हिन डिश में कढंदमि। ॾाढो मज़ेदार, ॾाढो टेस्टी, खुशबू अहिड़ी आलिशान थी अचे। उहा तव्हांखे तॾहिं ईंदी जॾहिं तव्हां पाण पचाईंदव। ठीकु आहे न, तो इतनी अच्छी खुशबू आ रही है, वो आपको तब आ सकती है जब आप इसको खुद पकाएंगे। पीसेस मुँह सजा विझी छॾिया आहिनि। अब ये जो मसाला है, मसाला और थोड़ा सा ऑयल मैं इनके ऊपर डाल दूँगी, क्योंकि अभी मेरा एक हाथ है, एक हाथ में कैमरा है, तो मैं नहीं कर सकती हूँ। कैमरा बंद करने के बाद ये थोड़ा सा ऑयल, पूरा नहीं, इनमें से कुछ ऑयल और ये मसाला अच्छी तरह निकाल के मैं इन सब पे लगा दूँगी। ठीक है, तो ज़रूर ट्राई करें। मूंखे उम्मीद आहे तव्हांखे मुंहिंजी अॼु जी रेसिपी खे डिश वणी हूंदी, ऐं जेकॾहिं तव्हांखे पसंदि अचे त ज़रूरु कमेंट करे ॿुधायो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। खाधो हमेशह प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी डिश सां कंहिं ॿिए दफ़े मिलंदासीं। तेसि ताईं अल्लाह वाहे।